सुबह लाड़काने जी हालत लाड़काणो खां ॾिसूं था इरफान अली खखराणी जी ही रिपोर्ट। लाड़काणो में जैलिस रोड लॻ पुराणे अनाज मंडी चौक जे भर में मेन रोड ते गटरनि जो उथलण रोज़ जो मामूल बणिजी वियो, जंहिं ते मौजूदा लोकल गवर्नमेंट ऐं इंतिज़ामिया अवामी मसइलनि ॾांहुं तवजह हटाए छॾी, जॾहिं त हिन मेन रोड ते गंदे नालियुनि जो पाणी जो पीअण रोज़ जो मामूल बणिजी वियो। आम माण्हू हुकूमती नुमाइंदनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण खां क़ासिर, जॾहिं त कुझु सान्यामंद लोकल गवर्नमेंट मेयर लाड़काणो खां मुतालबो कयो त फ़ौरन ही नेकर जे उथलण वारो मसइलो हल कयो वञे, न त ॿी सूरत में असीं एहतजाज जो हक़ रखूं था। इंतजामिया का सफ़ाई सुथराई को कुछ लड़ी आयो तव्हांखे तकलीफ़ केॾी थींदी हूंदी? तव्हांजो धंधो डिस्टर्ब लॻो पियो हूंदो बाबा। माण्हू किरिया आहिनि बाक़ी छा खॾा आहिनि, खॾनि में पाणी आहे, पाणी में नज़र पए थी खॾा आहिनि।